नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में नवाज़ लीग अॻवान ज़िले सांगड़ जे सदर अनवर अली मरी जो खिपरो में पार्टी जे अॻवान खिपरो नवाज़ लीग जे सदर तुफ़ैल जट ऐं ॿियनि कारकुननि सां गॾिजाणियूं। इन मौक़े ते इन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त असांजी पार्टी जी मरकज़ी अॻवान जे हुकुम तहत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गॾिजाणियूं कोठायूं आहिनि। पार्टी कारकुननि सां राब्ता मुहिम हलाए रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त इमरान हुकूमत जी महांगाई जे करे ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। जॾहिं त इन मौक़े ते हिननि कुछ ॾींहं अॻु फौत थी वियल सहाफ़ी पीर मोहम्मद करनावी जी फाते संदसि पुटु मलिक आदिल ख़ान सां पिण कई वई आहे। नवाज़ लीग जे हवाले सां जेके बि इलेक्शन थियूं आहिनि, नवाज़ लीग जा असांजा नुमाइंदा उन्हनि पार्टिसिपेट ज़रूरु कयो आहे, पर पोइ अॻिते हली जेका सीट एडजस्टमेंट थिए थी उन सीट एडजस्टमेंट में असांजे उमेदवारनि खे जेको विड्रा करायो वियो आहे। पहिरीं जेको आहे सो बचत लीग जे हक़ में विड्रा करायो वियो आहे। हींअर असांजी इहा कोशिशि इहा आहे त हाणे जेके इलेक्शन थींदियूं उन में असांजा नुमाइंदा जेको आहे सो वठंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।